जी नाज़रीन, ॾखण शहर खां अव्हां खे रिपोर्ट करे रहिया आहियूं। जुस्तजू जे रिपोर्टर الطاف ಧಾರೇಜೋ जी ख़बर मूजिब ॾखण वासी नौजवान عصمت मंगीअ जो लाश 8 ॾींहनि खां पोइ ईरान मां पंहिंजे ॾेह अचण लाइ रवानो थी वियो आहे। वारस खेसि लाश वसूल करण लाइ तफ्तान बॉर्डर ॾांहुं पिणु रवाना थी विया आहिनि। ख़बर मूजिब ॾखण लॻ ॻोठ लौंगाणी जो रहिवासी नौजवान عصمت मंगीअ जो लाश ईरान तहरान अस्पताल खां सिंधी पाकिस्तानी दोस्तन जी मदद सां ईरान खां तफ्तान बॉर्डर ते पहुचायो वेंदो, जितां खेसि वारस खणाए पंहिंजे अबाणे ॻोठ ॾांहुं ईंदा। वारसनि जुस्तजू रिपोर्टर सां राब्तो करण ते ॿुधायो त عصمت मंगीअ जो लाश ईरान तहरान अस्पताल जे सर्द खाने में तक़रीबन 8 ॾींहं पियल हुयो। पाकिस्तान हुकूमत तरफ़ां का बि मदद न कई वई। ईरान में रहंदड़ सिंधी पाकिस्तानी भाइरनि अमीर अली शर, आदम अली रिंद, शौकत अली रिंद, शाहिद हुसैन रिंद, इमदाद अली रिंद, सलीम अहमद सुमरो, राहिल सुमरो समेत ॿियनि दोस्तनि जी मदद सां नौजवान जो लाश ॾेह अची रहियो आहे। वारसनि वधीक चयो त असां सां MPA शहरियार ख़ान महर, आगा मसीउद्दीन ख़ान दुरानी, अनीसुर रहमान सियाल, शकील ख़ान रखण बार बार राब्तो करे हर मुमकिन सहकार जी ख़ातिरी पिणु कराई आहे। ख़बर शेयर कईसीं ॾखणनि खां الطاف धारेजो जी रिपोर्ट मूजिब। वधीक तफ़सीली ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो जुस्तजू न्यूज़ ऐं असांजे फेसबुक पेज जुस्तजू न्यूज़ खे लाइक करणु न विसारींदा।